अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। मां अवां जो पंहिंजो महमूद मुकुल ऐं इन ई दुआ सां हमेशह जियां त अवां जिते बि ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो ऐं करीम रब अवां खे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। कॾहिं बि कंहिंजे साम्हूं तव्हां साइल न हुजो ऐं अवां जा दरवाज़ा फ़राख़ हुजनि ऐं अवां मोटाइण जे हुनर खां अणवाक़िफ़ हुजो। आमीन सुम्मा आमीन। ख़वातीन हज़रात, शुरूआति कंदो आहियां मां हमेशह किस्सा गो जी अवां जी मोहबतुनि सां ऐं उहे सभु कमेंट्स जेके मूंखे मिलंदा आहिनि यूट्यूब ते मिलनि या पर्सनल लाइफ में मिलनि या तव्हां फेसबुक ते मूंखे जेके कमेंट्स कंदा आहियो, त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त हिकिड़े महिरबान खे जवाबु ॾिनो वञे, जवाबु छा ॾिनो वञे, जवाबु अर्ज़ु कयो वञे, साणुसि गुफ़्तगू कई वञे ऐं संदसि वरंदी एटलीस्ट इहा हुजे त मुकमिल त हुजे जो हू सम्झी सघे त मूंखे का वराणी ॾिनी वई आहे। ऐं कुझु पर्सनलाइज़ लेवल ते महिरबान मिलंदा आहिनि, उहे मुख़्तलिफ़ सुवाल कंदा आहिनि। मिसाल तौर ते चवंदा आहिनि त तव्हां सुठा तयारु कोन थींदा आहियो, तव्हांखे सोचणु घुरिजे त तव्हां किस्सा गो कयो पिया था त तव्हांखे सुठो तयारु थियणु खपे। कुझु चवंदा आहिनि त तव्हांजी ड्रेसिंग जेका सभु एवरेज आहे, तव्हांखे सुठी टाइट ड्रेसिंग करणु खपे। त मां सम्झां थो त इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते बिल्कुलु अहम आहिनि, पर असांजो जेको कंटेंट आहे न उहो पंहिंजी जाइ ते हिकिड़ी वॾी अहमियत रखे थो। मां कैजुअल हूंदो आहियां अवां सां गुफ़्तगू में फॉर्मलिटीज़ खां परे हूंदो आहियां। आम रिवाजी जेका असांजी गुफ़्तगू हूंदी आहे उन खां थोरो हटी गुफ़्तगू कंदा आहियूं असां। ऐं सची ॻाल्हि त इहा आहे त मां पंहिंजी टीम सां गॾु पंहिंजे घर में रिकॉर्ड कराईंदो आहियां त ॾाढो कंफर्टेबल हूंदो आहियां। इन करे कोशिशि त मुंहिंजी हूंदी आहे त लिबास सुठो हुजे, लुक सुठो हुजे, अटायर सुठो हुजे। उन में जेकॾहिं तव्हांखे का ख़राश अचे थी निगाह ते, बसारत ते, समात ते, त मां हमेशह जा तव्हां खां माफ़ी जो तलबगार आहियां। कोशिशि कंदुसि त हिन खां वधीक सुठा कपिड़ा पायां, कोशिशि कंदुसि त हिन खां वधीक सुठो तयारु थियां, पर जेका कोशिशि मुंहिंजी आहे सा मूंखे पंहिंजे वार्डरोब जी ख़बर आहे ऐं मूंखे पंहिंजनि शयुनि जी बि ख़बर आहे। अॼु जेको अवां सां ज़िक्र करणु चाहियां थो, मां मिसाल तौरु मूं हिकिड़ी ॻाल्हि चई न हींअर त मूंखे ख़बर आहे, हालांकि मां तव्हांखे चई वियुसि त मूंखे पंहिंजे वार्डरोब जी ख़बर आहे, त मूंखे पंहिंजे कॉस्ट्यूम्स जी बि ख़बर आहे, पर दरअसल ॻाल्हि इहा आहे त शायदि मौलाना रोम चवनि था या रूमीअ जे मतिलबु जेको हिकिड़ो कौल आहे त मूंखे इहा ई ख़बर आहे त मूंखे कुझु ख़बर न आहे। असीं आम रवाजी ज़िंदगीअ में माना त महिरबानी ख़वातीन हज़रात इहो सोचींदा आहियूं त असांखे हर शइ जी ॼाण आहे, हर शइ जी ख़बर आहे। असां सम्झंदा आहियूं त जेके शयूं असांजे साम्हूं थियनि थियूं असां उन्हनि जी डेप्थ ताईं पहुचूं था, असांखे उन जी गहराई जी ॼाण आहे। असां लिबास मां अंदाज़ो लॻाईंदा त शख़्सियत कहिड़ी आहे, गुफ़्तगू मां अंदाज़ो लॻाइबो आहे त हुनजो बोल बचन कहिड़ो आहे, चाल चलन कहिड़ो आहे, गुफ़्तगू जो अंदाज़ कहिड़ो आहे, उहो सभु ठीकु आहे, सभु शयूं ठीकु आहिनि। पर जेको इहो दुनिया में जेका स्टेट ऑफ अफेयर्स हूंदी आहे न, उहा उन में इहे ॿई शयूं ॾाढियूं ख़राबु हूंदियूं आहिनि। जेको हिकिड़ो इंफीरियरिटी कॉम्प्लेक्स हूंदो आहे, जेको अहसास कमतरी हूंदो आहे, ऐं सुपीरियरिटी कॉम्प्लेक्स हूंदो आहे, जेको अहसास बरतरी हूंदो आहे। ॿई शयूं ॾाढियूं ख़राबु आहिनि। बरतर थियण बि सुठो न आहे ऐं कमतर थियण बि सुठो न आहे। पर पंहिंजी जेका ॼाण आहे उन जी ख़बर असांखे माना त महिरबानी एतिरी नथी पए जेतिरो असां सम्झूं था। मौज़ू पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थो। ज़िंदगी एॾी वॾी आहे, एॾी वसी आहे, एॾो कैनवास हुनजो वॾो आहे जो असां जेकॾहिं चऊं था न त असांखे घणनि शयुनि जी ख़बर आहे, असांखे वाक़ई तमामु घटि शयुनि जी ॼाण आहे। मिसाल तौरु मां तव्हां सां आम ज़िंदगी में कुझु ॻाल्हायां थो। हिकिड़े दफ़े हिकिड़ो भाॼी विकिणण वारो मूंसां मिलियो ऐं उन मूंखे चयो त बसि थोरा ॾुखिया ॾींहं अची विया आहिनि ऐं भाॼीअ में थोरो मतिलबु गिरावट अची वई आहे ऐं नथी सेल थिए अॼुकल्ह न। त मूं चयो इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, भाॼी त हर माण्हू खाईंदो आहे ऐं सुबुह जो हूंदो आहे त माण्हू शाम ताईं त मतिलबु कुझु न कुझु त विकिणी वेंदो आहे। त हुन मूंखे रुॻो एतिरो चयो त साईं अंब अची विया आहिनि न, त जॾहिं अंब अची वेंदा आहिनि बाज़ारि में त पोइ माण्हू अंब सां मानी खाईंदा आहिनि, भाॼी घटि वठंदा आहिनि। चुप थी वियुसि मां। मूंखे ॾाढा सुठा लॻंदा आहिनि अंब, असांखे त फ्रूट लॻंदो आहे न, लग्ज़री आहे असांजी। मूं त कॾहिं कोन सोचियो आहे त इअं बि थींदो हूंदो त जॾहिं अंब मार्केट में ईंदा हूंदा त अलाए केतिरा माण्हू जिन जो रोज़गारु हेठि थी वेंदो हूंदो ऐं उन्हनि जो किचन थोरो मायूसी ऐं मुश्किल जो शिकार थींदो हूंदो ऐं उहो सोचींदा हूंदा त भाॼीअ खां सवाइ असां ॿियो को कमकार कयूं। मूंखे कुझु ख़बर कान्हे, मां सोचां पियो न मूंखे वॾी ख़बर आहे। थोरो हिकिड़ो ॿियो पासो आहे, मूं शायदि तव्हां सां पहिरीं बि इहा ॻाल्हि कई ऐं मां जेको हुनखे रिपीट कयां थो त मूंखे हुन में को मतिलबु मूंखे नथी का ॻाल्हि लॻे त मां हुनखे छो थो रिपीट कयां। हिकिड़ो नौजवान मिलियो हाणे, उन इहा ॻाल्हि कई त हू जेको मुंडी जेका हूंदी आहे न उनजो सूप ठाहींदो, हुन सां गॾु डबल रोटी ॾींदो, मुंडीअ जो शरबत टाइप ऐं सूप में डबल रोटी ॿोड़े ऐं जेरांडी टाइप का, जेरांडी न मतिलबु कुझु पचाए जेको थोरो ठाहींदो। त हुन मूंखे चयो त साईं इहो ॾुखियो टाइम इन करे हूंदो आहे असांजो, जो ईद अची वेंदी आहे न त जॾहिं गोश्त इलाही सारो थी वेंदो आहे त कोई बि कोन खाईंदो आहे।
असां 1.5 महीनो तक़रीबन पंहिंजे हिसाब सां हूंदा आहियूं त कहिड़ी बचत हुजे जो थोरो घणो गुज़ारो थिए या वरी को ॿियो को दुकानु खोले वठूं या दुकानु मतिलबु को हटु खोले वठूं या को ठेलो हणी वठूं जो छाकाणि त इहो जेको क़ुर्बानीअ जे महीननि खां पोइ जेको गोश्त जी फरावानी आहे त केतिरा माण्हू ओझड़ी खाइण लाइ ऐं उन डबल रोटी खाइण लाइ या उन सूप लाइ असां वटि कोन ईंदा आहिनि। सोचियो असां कॾहिं इन ॻाल्हि ते गौर कयो आहे त जेके असां चवंदा आहियूं बार बार कासाई साईं वॾी लय करे न कासाई आहे साईं ईद जे ॾींहंनि में साईं कासाई मिले ई कोन थो असांखे कासाई लभे ई कोन थो। छा कयूं साईं, वॾा वॾा ख़र्च आहिनि साईं, लखे रुपया साईं 3 ॾींहंनि में कमाए वठनि था। ख़बर आहे असांखे त पोइ जेको महीनो हूंदो आहे उन में उहे पंहिंजे घर वेठा हूंदा आहिनि। ख़बर आहे असांखे, असां ॼाणूं था त पोइ इहो गोश्त घटि मिलंदो आहे। तव्हां महसूसु कंदा आहियो त इहो कटिंग वटिंग घटि थींदी आहे छाकाणि त अलहमदिल्ला हर माण्हू तक़रीबन पंहिंजा 2 फ्रीज़र भरे रखंदो आहे। सम्झी सघूं था न असांखे शयुनि जी ख़बर कान्हे का, शयुनि जो अंदाज़ो कोन्हे को त कहिड़ी शइ कहिड़ी डेप्थ ते कीअं थिए थी। ऐं ख़ुदा न सां जेके शयूं हूंदियूं आहिनि उहे पंहिंजी जाइ ते हिकिड़ी वॾी माना रखंदियूं आहिनि। रुॻो ई न त को गोश्तनि ऐं इन्हनि जो मामिलो हूंदो आहे, शयूं पंहिंजी जाइ ते वॾी माना रखंदियूं आहिनि। जुमन आहे मुंहिंजे पुटनि जीअं आहे मंसूर उमराणी, हिकिड़ी अजीब ग़रीब क़िस्म जी हिकिड़ी ॻाल्हि करे छॾी ऐं उन त मतिलबु जीअं गूज़ बम्प्स हूंदा आहिनि न, माण्हुनि जा वार खड़ा थी वञनि, ओड़ी हिकिड़ी ॻाल्हि हुन मूंसां करे छॾी। कंहिं ज़माने में हैदराबाद जी सिविल अस्पताल जे ॿाहिरां अटेंडेंट हुयो पंहिंजे औलाद लाइ, जाइ अंदरि न हूंदी त ॿाहिरि माण्हू किथे पथारे थो सामान, सुम्हे थो, आराम करे थो, अहिड़ी क़िस्म जी का शइ आहे। जुमन जेकॾहिं मां हिनखे ग़लति ॻाल्हाए वञा त मूंखे माफ़ु कजांइ, पर नरेशन मुंहिंजो उहो ई आहे जेको तो मूंखे ॿुधायो ऐं मां चाहियां थो त ॾिसंदड़नि ताईं ॿुधंदड़नि ताईं पहुचे। त जीअं ई हू उते ॿाहिरि सभु सुम्हंदा हुआ त लाज़मन दोस्ती थी वञे थी, यारी थी वञे थी, जेके ॿाहिरि हंधि विछाए सुम्हंदा आहिनि त कचहरी बि थी वञे। त ईअं ई हिकिड़ो हुयो जंहिंजो ॿारु नंढो ॿारड़ो हुयो, उहो बीमार हुयो ऐं गुरबत ॾाढी हुन शख़्स खे। पोइ हुनजो ॿारड़ो वफ़ात करे वियो। त जॾहिं हुन ॿारड़ो वफ़ात करे वियो न त हुननि वटि पैसा कोन हुआ, उथर जे कंहिं इलाइक़े जो इलाही परते हुनखे वञिणो हुयो, बसुनि जी सवारी, ॿियो कुझु सवारी, सभु कुझु हुयो। त हाणे मैयत खणी वञण जा पैसा न हुजनि, एम्बुलेंस जा पैसा न हुजनि, त एम्बुलेंस जो जेको किरायो थिए पियो उन्हनि जा हुन वटि पैसा न हुजनि। त मंज़ूर चयो त असां सभिनी गॾिजी सॼी फ़ैसिलो कयोसीं त यार हिनखे भाड़ो करे ॾियूं था बस जो, ऐं बस जो भाड़ो करे ॾियूं त जीअं हीअ जेका नंढे ॿार जी मैयत आहे इहा पंहिंजे ॻोठु खणी वञे। त उहो सॼो भाड़ो हुननि गॾु करे वरितो। जॾहिं हुननि भाड़ो गॾु करे वरितो न त हिन चयो त हाणे हीअ मैयत आहे न त हिनखे मतिलबु ठीकु नमूने सां माण्हू पैक करे वेड़े ऐं पोइ माण्हू अॻियां रवानो करे। त जॾहिं हुननि हुनखे वेड़णु आया न त जेको हुनजो पीउ हुयो उन हुननि खे हथ ॿधा, इनकार कई त महिरबानी करे हिनखे ॿधिजो न, मतिलबु हिनखे वेड़ियो न। त सभु परेशान थी विया, इहा कहिड़ी ॻाल्हि थी वई। चई जेकॾहिं हिनखे वेड़ींदासीं न त हीअ मैयत लॻंदी, ऐं जॾहिं मैयत लॻंदी न त पोइ बस में असांखे वेहणु केरु ॾींदो। कीअं मुसाफ़िर बर्दाश्त कंदा त अंज में हिकिड़ो मॉल वजूद खणी माण्हू मुसाफ़िर को सफ़र करे पियो, हिनखे ईअं खोले रखोसि, ईअं खोले रखो ॼण को नंढिड़ो जीअरो ॿारु माण्हू जे हंज में हूंदो आहे, हुनखे खणी वञिबो आहे। ईअं ई थियो, हुनखे ईअं ई खणी विया छाकाणि त जेकॾहिं हू बस में डेड बॉडी खणंदा त केरु इवन आई कुड नॉट अलो देम टू टेक इट लाइक दैट। मूंखे पाण ख़ौफ़ हैरासी वञे त हिन सीट ते को मैयत खणी पियो थो वञे ऐं हुनखे केरु बस में चढ़णु ॾिए। एम्बुलेंस जो किरायो हुन वटि कोन हो। मां चवां थो मूंखे सभु ख़बर आहे, मूंखे कुझु ख़बर कान्हे। त हीउ जेको ज़ोम आहे न असांजो, जेको अॼु इन ते ई ॻाल्हाइणु चाहियूं था, जेको असांजी वॾाई आहे न त असां शयुनि खे सभु सम्झूं था, असांखे शयुनि जी सभु ख़बर पए थी। महिरबानी करे उन खां थोरो हेठि अचूं। असांखे शयुनि जे बारे में एतिरो मालूम कोन थो हुजे, असां रुॻो ॿाहिरां सरफेस ते सफ़र कयूं था न, असांखे डेप्थ जी ख़बर कान्हे। चवंदा आहिनि त पाणीअ में जॾहिं माण्हू लहे थो त पोइ गहराई जी ख़बर पवंदी आहे। त बहरहाल इहा जेका डेप्थ आहे, डेप्थ जो अंदाज़ो लॻाइणु ॾाढो मुश्किल आहे। बिस्मिल्लाह ख़ान शहनाई नवाज़ दुनिया जो वॾे में वॾो शहनाई जो प्लेयर हुयो ऐं 76 साल हुन शहनाई खे ॾिना हुया। हुनजी लाइफ में हिकिड़ो कोटेशन अथव त मूं जॾहिं शुरूआति में जॾहिं इहा शइ शुरू कई, शहनाई वॼाइणु शुरू कई मूं, त मूं सोचियो त जेको शहनाई जो जेको फ़न जो समुंडु आहे मां हिन जो ॿिए किनारे खे हथु लाहींदुसि। पोइ 76 सालनि जे तवील सफ़र खां पोइ मूंखे अहसासु थिए पियो थो त मूं त अञा पंहिंजी चीच बि कोन ॿोड़ी आहे। डेप्थ जी ख़बर न हूंदी आहे। इन करे ज़िंदगी में जॾहिं बि असां इहो सोचूं था न त असांखे सभु ख़बर आहे, त असांखे सोचणु घुरिजे त असांखे कुझु बि ख़बर कोन्हे, या ईअं बि चई सघूं था त असांखे घटि ख़बर आहे। ख़ुदा तव्हांजी ज़हानतुनि खे सलामत रखे। मौज़ू कुझु अजीब थी वियो ऐं हुन ते वेरिएबल थॉट्स बि अची सघनि था। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे ऐं तव्हां ज़हीन हुजो, होशियार हुजो, शयूं तव्हांजी सम्झ में अचनि, इहो बि पंहिंजी जाइ ते आहे, ऐं सम्झ में अचनि त पोइ प्रॉपर सम्झ में अचनि त जीअं हुनजो इम्पैक्ट असांजे मथां ऐं ॿियनि जे मथां क़ाइमु रहे।
करीम रब अव्हांखे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे बशर्त हयात इंशा अल्लाह लज़ीम ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं। पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह वाहिद।